बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। तव्हां कॾहिं महसूसु कयो आहे, तव्हां कॾहिं इहो सोचियो आहे त जॾहिं बि तव्हां कंहिंखे सताईंदा आहियो, जॾहिं बि तव्हां कंहिंखे तकलीफ़ ॾींदा आहियो, जॾहिं बि तव्हां कंहिंखे अज़ियत ॾींदा आहियो, जॾहिं बि तव्हां कंहिंजे कम में रुकावट विझंदा आहियो, त हू त बेक़रार थींदो आहे, पर तव्हांजी बेसुकूनी बि वधी वेंदी आहे। अलाह ताला ॿियो कुझु बि कोन कंदो आहे। जॾहिं कंहिं बि माण्हूअ सां नाराज़ थींदो आहे, उन जी दिलि तंग थी वेंदी आहे ऐं हुनखे बेसुकूनी वधी वेंदी आहे। उन बेसुकूनीअ जेका इंसान जी वधी थी वञे, उन बेसुकूनीअ खे ख़तमु करण जो बहितरीनु तरीक़ो बि इहो आहे त तव्हां हर उन अमल खे या ग़लतीअ खे माफ़ु कयो जेका ॿिया इंसान ग़लती कनि था पिया। तव्हां उन्हनि जूं ग़लतियूं माफ़ु कंदव तॾहिं त तव्हांखे सुकूनु मिलंदो। ज़्यादातर माण्हू छा कंदा आहिनि त बदिले जी ॻाल्हियुनि खे सोचे हर वक़्तु बदिलो वठणु या हर वक़्तु कंहिं ॿिए खे सताइण जी या तकलीफ़ ॾियण जी या पंहिंजी लालच जे करे ॿियनि जा दरवाज़ा बंदि करे छॾींदा आहिनि, त पोइ उन्हनि खे सुकूनु न आहे मिलंदो ख़ुदि खे। कॾहिं कॾहिं उन्हनि जी औलाद उनजो अज़ालो कंदी आहे या उन्हनि खे उनजी सज़ा मिलंदी आहे। कॾहिं कॾहिं रिश्तेदार, कॾहिं मिट माइट। ज़िंदगी अहिड़ी आहे जीअं माण्हू घोड़ में हलंदो आहे न, हुजूम में हलंदो आहे। जॾहिं हुजूम में हलंदो आहे त कंहिं न कंहिं जॻह ते को धिको ईंदो आहे, को थाॿो माण्हू खाईंदो आहे, पर पोइ बि माण्हू अॻिते हलंदो आहे, माफ़ु कंदो ऐं अॻिते सफ़र ॾे माण्हू रवानो थींदो हलंदो आहे। तव्हां असां में ज़िंदगी में अक्सर करे सुकूनु आहे ई कोन। ज़्यादातर नंढे हूंदे खां असांजी तरबियत में ईअं ॿुधायो वियो त सुकूनु पैसे में आहे, त असां समूरा पैसे जी डोड़ में डुकणु लॻायूं या सिर्फ़ु पैसे कमाइण जे पोयां लॻायूं ऐं ईअं था चाहियूं त हेतिरा आहिनि त हेतिरा थियनि या उनखां वधीक थियनि, त पोइ असांजो सुकूनु ख़तमु थी वियो आहे सॼो। हालांकि ॾिठो वञे त इहे मटीरियलिस्टिक जेके शयूं हूंदियूं आहिनि, इहे सुकूनु न ॾींदियूं आहिनि। सुकूनु इंसान जे अंदर में हूंदो आहे। सुकूनु कंहिंखे माफ़ु करण में मिलंदो आहे, सुकूनु दरगुज़र करण में मिलंदो आहे, सुकूनु तव्हांखे कंहिंसां हमदर्दी या सुठे ॻाल्हाइण में मिलंदो आहे, सुकूनु हिन मुस्कुराइण में मिलंदो आहे।